सभई आबादगारनि पारां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो आहे। आबादगारनि जो चवणु आहे त कारो कुंबड़ो सिम नाली जी जेका खाटी न कराई वई आहे, उहो काफ़ी अरसे खां वठी उन जी खाटी न थियण करे हिते आबादगारनि खे लखे रुपयनि जो जेको नुक़सानु थी रहियो आहे। मुतालबो आहे त कारे कुंबड़े जी कैपेसिटी वधे, हिकिड़ी ॻाल्हि। ॿी ॻाल्हि त उनजी जेका टेल आहे, पुछड़ आहे, उनखे अञा वधीक वधाइण जी उनजी खाटी जी ज़रूरत आहे। बरसातनि दौरान जेका हिन इलाइक़े जी तबाही थी, उनजो कारण मेन सिम नालो कारो गुंगड़ो आहे। कारे गुंगड़े जी विकर न हुजण जे करे पाणी निकाल नथो थिए। सिम नालियूं बदीन ज़िले खे आबाद करण लाइ ठाहियूं वियूं आहिनि, पर उन्हनि जो नतीजो इहो निकितो आहे जो अॼु सॼे बदीन खे इन्हनि सिम नालियुनि ॿोड़े तबाह करे छॾियो आहे। टिनि ज़िलनि जे विच में थो निकिरे, असांजो ज़ीरो जेको आहे सो समुंड आहे, हिन जी वेकर न हुअण जे करे असांजी नंढियूं सिमूं जेके से असांजी ज़मीन मां पाणी नथो निकिरे। तव्हां हितां जे आबादगारनि जा वीचार ॿुधा। ज़रूरत उन ॻाल्हि जी आहे त कारे कुंबड़े खे खाटी कराए उनखे जेको सो वसी कयो वञे। कैमरामैन सुमाली मलां गॾु मियां मीर चांडियो, सिंध TV न्यूज़, खोरवा।